पंहिंजा ड्रामे जी दोस्तों नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं हाणे जाबर वञी वार कयो सांवल ते, ऐं इहो सांवल जेको आहे वेही करे ॾिसंदो आहे, पर थोटे बि ॾिसंदो आहे, उनखे शक पवंदो आहे। अहिड़े हिसाब सां जाबर उतां भॼण में कामयाबु थी वेंदो आहे, ऐं चाकर ख़ान बि फायरिंग जो आवाज़ु ॿुधंदो आहे, ॾिसंदो आहे त रुंडे वारा सभु त मुंहिंजे साम्हूं बीठा आहिनि, इहो वार कंहिं कयो। पोइ उनखे अंदाज़ो लॻी वेंदो आहे त इहो जाबर कयो आहे। यानी ड्रामे जी अचण वारी एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार ऐं दिलचस्प थियण वारी आहे। इन में दोस्तों सांवल मरदो त कोन ज़ख़्मी थींदो आहे, बहरहाल उन खे शक पइजी वेंदो आहे। पंहिंजे जेको आहे न इहो ॾिसंदो आहे त हीउ मुंहिंजे मथां जेको वार कयो वियो आहे, मुंहिंजे मथां दुश्मन वार कयो आहे, कहिड़े हिसाब सां कयो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां अचण वारा सीन बहितरीनु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, ऐं इन्हनि में वॾो एक्शन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। ऐं इन्हनि में दोस्तों तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे खून खार बि, यानी हिकिड़ो खून ख़राब बि घणो ॾेखारियो वेंदो इन्हनि एपिसोडनि में। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।